ओ प्यार नजरों मिलाए नेड़न सा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हांखे अॼोको ही स्टेटस पसंदि आयो हूंदो। दोस्तों अॼु हिन वीडियो में असीं सिखंदासीं त हिन तरीक़े जो स्टेटस कीअं ठाहिजे, उहो बि इलाइट मोशन ते न बल्कि पंहिंजी मोबाइल ते काइन मास्टर जे ज़रिए। दोस्तों जेकॾहिं तव्हां ही वीडियो असांजी पहिरियों दफ़ा ॾिसो था त हिन यार वीडियो खे लाइक करे छॾिजो ऐं चैनल ते जेकॾहिं नवां आया आहियो त यार चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾिजो। दोस्तों जीअं त मां ही काइन मास्टर ओपन करे वरितो आहे ऐं लिरिक्स वग़ैरह भी लिखी छॾिया आहिनि। दोस्तों अॼु जी वीडियो तमामु ज़बरदस्त थियण वारी आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं वीडियो खे यार लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। त अचो त वीडियो खे कयूं था स्टार्ट। सब खां पहिरियां दोस्तों तव्हांखे ही लिरिक्स लिखणा आहिनि, जीअं मूं लिखी छॾिया आहिनि हिन तरीक़े जा ॾिसी सघो था। ऐं मां तव्हांखे थोरो हलाए ॾेखारियां थो। ऐं दोस्तों हिन ते तव्हां क्लिक कंदो, हिन ते न पर दोस्तों हिन जॻह ते तव्हां रखंदो ऐं तव्हां हिते इफेक्ट हिकिड़ो खणंदो ऐं तव्हां इफेक्ट मां तव्हांखे ॾिसां थो तव्हां कहिड़ो खणंदो ऐं तव्हां हितां डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं तव्हां वटि डाउनलोड न आहे को बि इफेक्ट ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां कहिड़ो इफेक्ट डाउनलोड करणो। हीउ इफेक्ट तव्हांखे डाउनलोड करिणो आहे सर्वर 2.0। ठीकु आहे दोस्तों, इहो तव्हांखे डाउनलोड करिणो आहे ऐं दोस्तों मां इहो डाउनलोड करे छॾियो आहे। इफेक्ट असांजो अची चुको आहे। हिन ते असीं क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करण खां पोइ हिन जी सेटिंग असीं रखंदासीं मथे जी 3 रखंदासीं ऐं हेठें जी 80 रखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन जी रखंदासीं असीं 45-40 रखंदासीं, 45 रखंदासीं ऐं हिन जी रखंदासीं असीं 47। ठीकु आहे दोस्तों, 48। ऐं दोस्तों उनखां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हिन इफेक्ट तव्हां क्लिक कंदो, ही तव्हां सेटिंग रखी हूंदी ऐं तव्हांखे मां ॿुधायां थो तव्हां हिन ते क्लिक कंदो इफेक्ट ते ऐं हिन खे तव्हां हिते खणी ईंदो, फुल वधाईंदो, हिते रखंदासीं हिते। ठीकु आहे दोस्तों, ऐं उनखां पोइ तव्हांखे हीअ जेका चाबी वारो ऑप्शन नज़र अचे थो, चाबी वारे ऑप्शन ते हिते हिकु क्लिक कंदो ऐं ॿियो आख़िर में हिते क्लिक कंदो। ठीकु आहे दोस्तों, ऐं पोइ तव्हां हिन इफेक्ट खे हेॾे माना ई छिकींदा वेंदो। ठीकु आहे दोस्तों, ऐं वरी तव्हांखे हिन जॻह ते ॿियो इफेक्ट हणिणो आहे। मां हिन खे थोरो सिधो कयां थो, हिन जॻह ते वञी इफेक्ट जो डुप्लीकेट करे हिन खे खणी ईंदासीं हिते। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन खे थोरो वधाईंदासीं ऐं मां तव्हांखे थोरो हलाए थो ॾेखारियां। वरी इनके कॉपी करे वरी साॻी तरह सां डुप्लीकेट करे कॉपी न डुप्लीकेट हिते रखंदासीं असीं ऐं हिन ते एडजस्ट कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थो हलाए हिन खे लिखंदासीं असीं अदा तुंहिंजो कंदासीं शुक्राना। ठीकु आहे दोस्तों, मां लिखी वठां थो
ठीक है दोस्तों, मां लिखी वरतो आहे। ऐं दोस्तों ही पूरो करण खां पोइ तव्हां हिन खे सेव कंदो, सेव वारे ऑप्शन ते वञी ऐं सेव कंदो। हाणे हलंदासीं असीं बक़ाया पंहिंजी सेटिंग ते, जेका असां हर बार कंदा आहियूं। ऐं दोस्तों ही जेकॾहिं तव्हांखे काइन मास्टर डाउनलोड करिणो आहे त मां हिन जी लिंक ॾेई छॾींदुसि डिस्क्रिप्शन में, या जेका हिन खां वीडियो हेठि आहे उहा तव्हां ॾिसी सघो था। ठीक है दोस्तों, असांजी सेव थी। हाणे मां नोट वीडियो एडिटर ते वेंदुसि ऐं न्यू ते असीं क्लिक कयो। हिन प्लस वारे ऑप्शन ते क्लिक कंदासीं, मीडिया ते क्लिक कंदासीं ऐं वीडियो ते क्लिक कंदासीं। जेका असीं हाणे वीडियो सेव कईसीं उहा असांजे साम्हूं ईंदी वीडियो, उनखे असीं एडजस्ट करे ॾेखारींदासीं तव्हांखे। ऐं हिनखे थोरो असीं हलायूं था। ठीक है दोस्तों, ऐं तव्हां हिन प्लस वारे ऑप्शन ते क्लिक कंदो, उनखां पोइ तव्हां वेंदो स्टोर ते वेंदो ऐं तव्हांखे मां ॿुधायां थो गिलो कीअं कंदासीं असीं हिनखे। ऐं गिलो स्क्रीन ते वेंदो, गिलो स्क्रीन खां पोइ तव्हां हिनखे कलर को बि ॾींदो, पंहिंजे हिसाब सां तव्हां ॾींदो। ठीक है दोस्तों, हिन जी मां जेको आहे सो मथे ते ऑप्शन ते क्लिक करे हिनखे वधाईंदुसि। कुझु तव्हां पंहिंजे हिसाब सां रिड्यूस खे वधाईंदासीं ऐं इंटेंसिटी खे वधाईंदासीं असीं कुझु। ठीक है दोस्तों, ऐं मां तव्हांखे थोरो प्ले करे ॾेखारियां थो। हिन में थोरी लोडिंग आहे, हिन जे करे प्ले घटि थींदो। ऐं दोस्तों सेव करण खां सेव हाणे असीं हिनखे कंदासीं। सेव हिन ते क्लिक करे ऐं प्ले कंदासीं त हीअ असांजो सेव थियणु शुरू थी वेंदो।